मौत हराम वसल फिराक इश्क अगेरे इश्क समीया बसीर मर के जींदा जी के मरदा इश्क बड़ा कुछ करदा मोतू कबल बल अहयाहुम इश्क दी जात कदीर अकला ना इश्क न होंदा अकला नाल इश्क न होंदा इश्क दी उल्टी चाल इश्क होवे ते वक्ते वासिफ अखां दे विच नीर। और गुजारिश कर दो साईं मीर मदन साहब के बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पी साईं रोज़े दणीअ जो बेटा है जी बेटा साहब चयो त भाई औरत नहीं सी और नहीं बेटा साहब चयो त हू चवनि तू मां चओ छॾ हू जेको बेटा साहब चयो उन जो पीसे रोज़े वारे फरमायो आहे त हू चवनि तू मां चओ छॾ हुरियाई जी हेर सबर सां सैयद चए वठंदे सभु वीर सो काज़ी पुछे केर जेका अदालत अंदर जी पीसे रोज़े दनी जे बैत जे मुताबिक पीसे रोज़े पीसे छटनी बादशाह पाण जेको सबर कयो पहिरीं पहिरीं दावतूं उन्हनि माण्हुनि जूं वरितऊं जिन असां जमायत ऐं पीसे ख़ुदि खे बि तकलीफ़ूं ॾिनऊं त पहिरीं दावतूं उन्हनि जूं वरितऊं। हाणे हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां थो त मूंसां पहिरें खसकेली ॻाल्हि कई त असीं नवाब शाह जे लोड़े में आज़ू सिराई सावण खां न पी साईं छटदणी जी दावत कई लोड़े में जॾहिं पाण अची विया हुआ हिते ऐं दस्तारबंदी थी चुकी हुई उन खां पोइ लोड़े में पीसे सरदार जिन जी दावत सिराई सावण नवाब शाह लोड़े में कई पाण जॾहिं आया लोड़े ते उतां रश घणी थी पाण नाराज़ थी पोइ हिते विया त असीं जे जवान हुआसीं त सिराई चयो त छोरा भॼो पीसे जो अघु हलियो ऐं अचां थो पीसे तरसायो अचां थो जेसीं त जी सकल रोड सां पीसे जेॾा आया त असां अॻु में हुते पहुची वियासीं त असां हुते पीसे बादशाह पाण बीठा जे असां अजरक विछाई पीसे छटदणी ते पाण वेठा त मथां सिराई आयो सिराई ॾुखारो थी चयो त साईं असां तव्हां लाइ दावत कई तव्हां छॾे आया आहियो माण्हू असां ते खिलंदा ऐं तव्हां असांखे छॾियो पिया वञो त उते पीसे बादशाह पी सिराई जे कुल्हे ते हथ रखी पाण फरमायूं त मां लोड़नि में दावतूं वठण कोन आयो आहियां लोड़ा ख़तमु करण आयो आहियां तव्हां जूं दावतूं पोइ वठंदुसि। पीसे सरदार जेको आयो पंहिंजे जमायत जे लाइ बहाली लाइ आयो जेको बहाल करे ॾेखारियो वधीक ॻाल्हाए कोन सघंदुसि पीसे रोज़े वारे जीअं न औलाद जेको तव्हां जमायत भलाई कई सा तव्हां ॾिठी ऐं जमायत खे बहाल कई पीसे छटदणी बादशाह पाण जेको इन जमायत ॾुतड़ियुनि जमायत खे मथे आंदो इहो सभिनि खे बि ख़बर आहे हाणे वधीक आउं बयानु करे कोन थो सघां तव्हांजी महिरबानी रोज़े वारे जो बैठा त ओर थिनी सी ओर जी ओर अलासी ॿिए सां ओर मथां ओरींदे ओरे रहूं हिकिड़ो अर्ज़ कयूं हिन प्लेटफॉर्म तां साईं असांजे सिकंदरी उलमाउनि खे त पीसे रोज़े दणी जी मक़बूलात खे आम कयो आम स्टॉल ते रखो जे ॿियनि दुनिया के खबर पवे तो पीसे रोज़े दणी जी मक़बूलात आम इंसानियत लाए आलम इस्लाम लाए कुरान पाक के समझण लाइ भी मक़बूलात ज़रूरी है हदीस पाक के समझण लाइ भी मक़बूलात ज़रूरी है इने करे मक़बूलात शरीफ के आम कयो यो बुझो अगे का चौथो अचा खुदा जे वास्ते मक़बूलातन के शरीफ के मदरसन में कढी आम कयो तो जी आम माण्हू जी भलाई थी सके तो इन्हीं मदरसे में रखी या उनमें मदद करे मक़बूलात के तमाम दुआ था कयो यो अल्लाह अमा के कदे कोन बख्शींदो तव्हां सभिनी जी महिरबानी। हाणे असांजो जेको सदारती खिताब आहे उहो मदरसा आहे मुझी घिटी मुझो रस्तो मुखे नौकरी कोन थी मिले सिरन जा सौदा जेके हुआ मुर्शिद जो इश्क जेको हो जेको गादी बहाली का पो 13 सालन का पो
अंग्रेज या उन जे हवाले समझो दी दरगाह ही जमात जो इश्क खत्म थींदो पर 71 जी जंग जे गाज़िन में परवान इहो करे ॾेखारियो त न ही सिलसिलो जी बदर तां शुरू थियो करबला खां शुरू थियो ओ किंगरी सागर ऐं उमरकोट ऐं जैसलमेर ताईं जारी रहंदो त ही याद करियो 4 फरवरी पाण वो फरमाया लख एहसान उन असां जे रहबर जा जे तमाम तकलीफ़ जे बचपन जेको असो पी गुज़ारियो दुखन ऐं सुखन में जंहिंजी जवानी किथे गुज़री न ऐशे आराम में जवानी गुज़रे थी बचपन जेको आहे रांद रोंद में गुज़रे थो पीरी आरामी में गुज़रे थी पर सलाम मुंहिंजे हादी खे त जंहिंजो बचपन दुखन दर्दन परेशानियुनि में गुज़रे जंहिंजी जवानी जेका आहे उहा तव्हांजे ओसिरे में जमात जी जेका सा उनखे अॻिते आणण में पाण फरमाईंदा मूं पंहिंजे औलाद खे टाइम न ॾिनो सियासत में इन करे आहे त मुंहिंजी जमात जी मुआशी तौर ते जेको आहे मुस्तहकम थिए सदन जेका सा बुज़ुर्गी वारी जेका ज़िंदगी रही उन में पाण जेको आहे रातनि जो राति जागी केड़ो किरदार कयो अमन वारो किरदार अदा कयो तो मुंहिंजो पुट जेको आहे तव्हां में गरा गंजा बीमार अघाई सगाई वारा चङा खास लोफर चङा सब हुजनि पर उन जे मथां मां जेका आहे न छपर हूंदी आहे छा हूंदी आहे जी कायनात जे मथां रहमतुल लिल आलमीन हुजूर जी ज़ात थी आई तो जमात सगुरी तव्हां ऐं सागर हर पासे वारा अकीदतमंद उन्हनि सभिनी जे मथां जी उम्मत ऐं कायनात जे मथां रहमतुल लिल आलमीन हो इहे छट दणी सभिनी जे मथां जेको आहे सो छटो आहे सुभान अल्लाह हाण असांखे ख़बर पवे थी तकलीफ़ूं थियनि थियूं पोइ चऊं था यार असांजो धणी केरु थो थिए हर गादी धणी हिकिड़ो माउ थी ईंदो आहे ॿियो पीउ थी ईंदो आहे मां तो पी से छड़ देनी बादशाह थी आई पी मौजूदा पगारो थी आयो आ पी चवंदो उथी कमा कुर्बानी ॾिनो उन्हनि खे याद करियो सुख जी जेका असां आराम जी निंड करियूं था घरनि में रहूं था इहो सभु उन जो जेको आहे सो करम नवाज़ी आहे आख़िरी पंजनि कुझु शहर जे सिटुनि खां पोइ आउं पंहिंजी जाइ वठंदुसि तो ए छां मिसल छठवारा धणी तुझो प्यार साखा किया विसरे ओ छां मिसल छठवारा धणी तुझो प्यार साखा किया विसरे नाराज थियण वरी मुर्की पवण नाराज थियण वरी मुर्की पवण गुफ्तार असां खां कीअं विसरे दुख दर्द जो कहती हो हिकड़े टाइम ते तव्हांजे मुल्क जा वाली थी विया दुख दर्द लथा तो लोड़न जा कई मुल्क जो वाली के दिन खे मिस्कीन जुआ मजलूम जुआ मिस्कीन जुआ मजलूम जुआ उहो यार असां खां कीअं विसरे तूं पुंढल पगारा पारसवा जो तो समिलियो सो सोन थियो तुम पुनः पगारा
इखलाक अहिड़ो दुश्मन भी चवे, इखलाक अहिड़ो थो गैर चवे, किरदार असां खां कीअं विसरे, ओछां मिसल छटवारा धणी, तुंहिंजो प्यार असां खां कीअं विसरे। तो सोहणे न मटाए वेस सजण, फर्ज़ंद बि इहो साॻियो ताज धणी, सोहणे न मटाए वेस सजण, फर्ज़ंद बि आयो साॻियो ताज धणी, साॻी सूंह उहा सूरत साॻी सूंह उहा सूरत साॻी, सींगार असां खां कीअं विसरे, ओछां मिसल छटवारा धणी, तुंहिंजो प्यार असां खां कीअं विसरे। सदा सूरन में मूं फूरन में प्रीतो खे पुकारम पहुची वएं, सदा सूरन में मूं फूरन में प्रीतो खे पुकारम पहुची वएं, नाज़िर खे यकीन वा मौत महल, नाज़िर खे यकीन वा मौत महल, ही हुबदार अवां खां कीअं विसरे, ओछां मिसल छटवारा धणी, तुझो प्यार असां खां कीअं विसरे। नारे बिलाया ऐं साईं गुलाम अहमद शाह खे अर्ज़ु कंदो अचनि आजियाणो पेश कर। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फौज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। यौम तशक्कुर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करोड़े एहसान जो रब करीम जी ज़ात ता बरकात असां हिन वक्त जेके हालात वक्त जा फिरौन वक्त जॾहिं अंग्रेज़नि जेके हालात पैदा कया उन में त अल्हम्दुलिल्लाह असांजी जमायत सुरखरू रही, पर जेको हिन वक्त जेके हालात हली रहिया आहिनि उन में बि अल्हम्दुलिल्लाह जमायत हर शइ खे मुंहुं ॾेई रही आहे। अल्हम्दुलिल्लाह ही मुनिस्टारी कॉल जे तरफ़ां जेके भी असांजा बुजुर्ग दोस्त साईं जन आया आहिनि, अल्लाह ताला हिननि जी ज़िंदगियुनि में बरकत अता फरमाए। जो असांजा सिकंदरी उलमाए किराम अल्हम्दुलिल्लाह दीनी सिस्टम खे खणी पिया हलनि, त ईअं ई असांजा ही जेके दोस्त अदीब आहिनि उहे बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजी जमात जे सिलसिले में, छो त आम माण्हू मौलवी जी ॻाल्हि जेका आहे सा जमात में भले बि किथे हुजे पर उहो वॾो जलसो हुजे हुन में वेहनि वरी ॿुधनि तक़रीरूं कनि, पर दरगाह मुबारक जी ॻाल्हि आहे उहा हिन दोस्तनि जे ज़रिए जेका असांजी जमात ताईं पहुचाए थी, उहा बि
दोस्त इन में कम कन था अल्लाह ताला हिन जी ज़िंदगी में बरकत अता फरमाए ऐं खेनि असीं भलीकार भी चऊं था। अर्ज़ करण जो ॿियो बि हिकिड़ो मक़सदु आहे त असां में जीअं ही सिस्टम हली रहियो आहे अॼु हिन योम तशक्कुर जे हवाले सां असां हिकिड़ी जेको आहे सो गुज़ारिश इहा कंदासीं प्लेटफॉर्म तां त असांजे तव्हां सां गॾु जेकॾहिं असांजा नौजवान छोकिरा जेके पेशमाम आहिनि के हाफ़िज़ आहिनि के आलिम आहिनि जेकॾहिं उन्हनि खे बि ही थोरो अदीबी सिस्टम जेकॾहिं को सेखारियो वञे या तव्हांजे प्लेटफॉर्म ते असांजे मौलवी हज़रात खे जेकॾहिं तव्हां इहा शइ थोरी घणी सेखारींदा हलंदव उन में छा थींदो इहो थींदो जो असांजा पेशमाम जेके आहिनि पढ़ाइनि था हाफ़िज़ था थियनि हितां आलिम था थियनि ऐं वञी करे ॻोठनि में ख़िदमत था कनि त तव्हां जेका तालीम आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां वटि जेको तरीक़ो आहे उन में जेकॾहिं थोरी घणी उन वटि सिखिया हूंदी त आम जेको नौजवान जमात जो छोकिरो आहे उनखे हू हुते पंहिंजी मस्जिद में या मदरसे में या किथे वाट वेंदे कचहरी में इहे दरगाह मुबारक जूं शयूं सेखारींदो रहंदो। दरगाह मुबारक अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी दीनी दरसगाह तमामु सुठी अल्हम्दुलिल्लाह। अॼु ॾिसो असां हिकिड़ी जाइ ते राति प्रोग्राम में वेठा हुआसीं उते हिकिड़ो झूनो हुमरा हुयो फ़क़ीर उन चयो चई त अल्हम्दुलिल्लाह ॾाढी हुनजी ॻाल्हि वणी। हुन चयो त अल्हम्दुलिल्लाह जो असां पीर से सरदार जा मुरीद आहियूं जो हिन वक़्त जे फिरोन मझां असांजी जान छुटी पई आहे नट जेको हू ज़ुल्म करे रहियो आहे ऐं हू जेको माण्हुनि जा खून पिया थियनि माण्हुनि खे तबाह बर्बाद पियो करे या अल्लाह हज़रत पीर सिंह पागारा जन जी महिरबानी आहे जो असांखे पंहिंजो मुरीद कयो अथऊं ऐं असांखे पाण में लिकाए रखियो अथऊं पंहिंजे धामन में जो अल्हम्दुलिल्लाह अॼु जिथे बि वञूं था चाहे असां हुकूमत में न आहियूं त बि अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह असांजा गाच ऊट आहिनि त इन असांजा जेके गिचूं मथे आहिनि त हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला जे बचड़े पीर से सैयद सुबहतुल्लाह शाह जे पीर से छटधणी बादशाह रहमतुल्लाह अलैह पाण आया उते हिकिड़ो ई अर्ज़ कंदुसि त जिन अमड़नि जा बच्चा वया जिन घर वारनि जा घर वारा वया जिन जा पुट शहीद थी विया आला हज़रत पीर से शाह मर्दान शाह सानी छटधणी बादशाह रहमतुल्लाह अलैह जे दीदार सां संदन जी करम नवाज़ी सां जॾहिं संदन जा दीदार थिया त जिन जा बच्चा शहीद थी विया उन्हनि खां पंहिंजा बच्चा विसरी विया जिन जा भाउर शहीद थी विया उन्हनि खां पंहिंजा भाउर विसरी विया ऐं जिन जा अज़ीज़ अकारब शहीद थी विया उहे सभु उन्हनि खां विसरी विया महबूब जो दीदार थिए त सभिनी जी मंज़िल आसान थी पई। अल्लाह ताला जल जलालु जी ज़ात बाबरकात मुर्शिद करीमन आला हज़रत पीर से शाह मदान शाह सानी छटधणी बादशाह रहमतुल्लाह अलैह जिन जा दर्जात बुलंद बाला फरमाए। फ़कीर शाहनवाज़ हमेशा हिकिड़ी गुज़ारिश कंदो रहंदो आहे ऐं यकीन असां उन ते थोरो गौर बि कंदासीं। अॻ में हिकिड़ी पोस्ट लॻल उन ते पाण जेको आहे सो चइबो आहे छटधणी लक़ब जेको आहे सो लिखंदा रहंदो ऐं हक़ीक़त आहे उन में जेकॾहिं असां नालो लिखूं था पर जेकॾहिं लक़ब लिखंदासीं त उहो बि तमामु बहितरीन रहंदो। अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। महिरबानी साईं इहो साईं गुलाम शाह जे आजाणो पेश कयो ऐं कुझु मारूदात तव्हांजे अॻियां पेश कई हाणे इन ते इंशाअल्लाह ताला गौर फिक्र कबो। असल में साईं चयो त नौजवाननि जी तयारी त छटधणी बादशाह जो बि इहो फरमान आहे त तालिब मतलूब जी तलाश में हूंदो आहे अगरि जे तलब हूंदी त इंशाअल्लाह ताला इहे सभु मंज़िलियूं बि आसान थींदियूं। हाणे आऊं असांजे ॿिए मुक़रर फ़कीर अब्दुल गफ़ार निज़ामानी साहब खे अर्ज़ कंदुसि। इहे असांजा सोशल वर्कर बि आहिनि ऐं हिकिड़ी संदन तंज़ीम बि आहे जेका इंसानी हक़नि जी आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल में जेको इंसानी हुकूक जो पाएमाल अंग्रेज़ हुकूमत कयो या उन खां पोइ जेको थियो हाणे अगरि चयो उन खे दोहराईंदासीं त तवील किसो थी वेंदो पर आउं साईं खे चवंदुसि त कुझु उन तारीख़ जे हवाले सां ऐं कुझु हालात हाज़िरा जे हवाले सां पंहिंजा ख़यालात वंडनि। साईं अब्दुल गफ़ार निज़ामानी साहब महिरबानी साईं। अस्सलाम वालेकुम तमाम मुझा और हिस्टोरिकल जागवार ऐं साईं मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी साहब साईं गुलाम शाह ऐं ॿिया जेके बि वेठल तमाम और जमायत मुजाहिद ऐं अक़ीदतमंदनि खे अस्सलाम वालेकुम सलाम। दोस्तो सभिनी खे ख़बर आहे त 4 फरवरी योम तशक्कुर जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे
योम तशक्कर इन्ही करे मल्हायो वेंदो आहे त जेको असांजो मुल्क पाकिस्तान आज़ाद थियो अंग्रेज साम्राज्य खां, जॾहिं अंग्रेज साम्राज्य सां जंग हली पे हुरन पंहिंजी कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि जो सभु कुझु तबाह कयो वियो, बनियूं ख़तम कयूं वियूं, उन जा माल ख़तम कया विया, उन्हनि खे घरनि खां बेघर कयो वियो। ऐं जेका ही जंग ते केतिरा ई हुर शहीद थिया, उन सां गॾु असांजो मुर्शिद